अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। छा इन में मूसा मारियो वेंदो या नैना बि मारी वेंदी? छा मूसा पकड़जी पवंदो या वरी नैना आशू जे हथ अची वेंदी ऐं मूसा इन खे छॾे निकिरी वेंदो या वरी इन ॿिन्हिनि खे भावल बचाइण में कामयाबु थी वेंदो ऐं आशू वारा पोइना ऐं मीर बि पोइना रहिजी वेंदो? छा थींदो छा न थींदो नेक्स्ट एपिसोड में सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में दोस्तों। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मूसा ऐं जेको नैना हूंदा आहिनि रस्ते में, तव्हां ॾिठो त उनजो पोयां मीर बि आहे ऐं आशू वारा बि हूंदा आहिनि, ख़ल्क़ पोइना हूंदी आहे। राति थी वेंदी उते ऐं भावल उते गाॾी का आहे उहो बि उन निकिरी वेंदो आहे, लेकिन इन्हनि खे जेको आहे भावल सिधो कंदो ऐं जंहिं टाइम ही मूसा खे वञी पकड़ींदा वेझो पुॼंदा उन टाइम भावल बि उते पुॼी वेंदो ऐं भावल मूसा ऐं नैना खे कुझु बि न करणु ॾींदो, कोशिशि कंदो इन्हनि खे बचाइण जी पूरी जेका बि दुश्मन धण गॾनि इन्हनि खे त अहिड़ो सिधो कंदो। अहिड़े हिसाब सां आशू वारा रहिजी वेंदा ऐं मूसा ऐं नैना उतां निकिरण जी पूरी कोशिशि कंदा जीअं दुश्मननि खां निकिरी वञूं, मीर ऐं आशू वारनि जे साम्हूं न अचूं, इन्हनि जे राति जे अंधेरे में निकिरी वञूं ऐं भावल पूरी कोशिशि कंदो त मां इन्हनि खे बचाए वठां, ईअं मूंखे मिली वञनि। भावल ॾाढो इन्हनि खे ॻोल्हींदो, नेठि इन्हनि खे हथु करे वठंदो। दोस्तों जेका बि अपडेट हूंदी आहे सभ खां पहिरियां तव्हांखे असां ई ॾींदा आहियूं ऐं सलीम खे ॾाढो कुटको ॾींदी नेक्स्ट एपिसोड में पुलिस ऐं उन खे खणी वेंदी ऐं उन खां पुछंदी त मूंखे सिजावल जी क़बर जो ॾस ॾे या इहो ॾस ॾे सिजावल हिन टाइम किथे आहे। सलीम कोन ॿुधाईंदो, सलीम आख़िरी तंग थी इहा ॻाल्हि कंदो त वञी लाला खां पुछ, लाला तोखे सॼी कहाणी ॿुधाईंदो। पोइ हू वरी लाला में हथु विझंदी पुलिस खे त बसि थोरो सबूत खपे, इन जे करे हुई कोशिशि करे रही आहे। वीडियो पुॻो आहे दोस्तों, पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।